जूनियर जुल्फकार अली भुट्टो की सियासत में जबरदस्त एंट्री। अज लाड़काने में पहिरियों जलसो वॾे अंग में चाहींदड़ पहुची विया। जूनियर जो जबरदस्त इस्तक़बाल कयो वियो आहे। असल हक़दार पहुची वियो आहे जे सोंग ते झुमरियूं ऐं रक़्स कयूं पियूं वञनि। पीपल्स पार्टी जे लाइ थी सघे थो वॾे ख़तरे जी घंटी आहे। जूनियर जुल्फकार भुट्टो जी पहिरें जलसे लाइ मैदान सजी वियो आहे। आवाम लालच में न आई आहे, न ई उन्हनि खे खणी अचण लाइ सरकारी ख़र्च ते गाॾियूं वयूं। वॾे अंग में आवाम गॾु थी वियो आहे। जबरदस्त इस्तक़बाल करे झुमरियूं ऐं रक़्स कयूं पियो वञे। सारंगियूं सुरंदा वॼाए बरचंग सरायूं सारंग पलटियूं